अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया जुडो में रिपोर्ट आदिल अली कमरानी जी। जुडो जे टाउन कमेटी में जश्न ईद मिलादुन नबी जे सिलसिले में आलीशान तक़रीब मुनक़द कई वई। जुडो टाउन कमेटी मीर कामरान टालपुर ऐं वाइस चेयरमैन ज़फ़र आरा ऐं समूरे काउंसलरनि पारां जुडो जे टाउन कमेटी में ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वलादत शहादत जे सिलसिले में पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें चेयरमैन वाइस चेयरमैन टाउन ऑफिसर काउंसलर समेत हज़ारे आशिकाने रसूल शरीक थिया। मिलाद जी नूरानी महफ़िल खे अलामा मौलाना मोहम्मद फ़ारूक सोमरो ईमान फ़िरोज़ ख़िताब फ़रमायो। आलम दीन मौलाना फ़ारूक चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत सां दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही जहां सवारियो वञनि। इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त असां सोहणे हबीब जी वलादत जो ॾींहुं मल्हायूं पिया। असां लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे त नबी करीम जा उम्मती आहियूं। आख़िर में शहर ऐं पूरे मुल्क जी तरक्की ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।